मटियारी ज़िले इंतज़ामिया पारां सईदाबाद भरिसां ॻोठ पीर फज़ल उल हक़ जे बाह मुतासिरनि में इमदादी सामान तक़सीम कयो वियो। मटियारी ज़िले इंतज़ामिया डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख जी हिदायत ते प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी PDMA जी सहकार सां इमदादी सामान विरायो वियो। वाज़े रहे त छंछरु ॾींहुं ओचितो बाह लॻण करे ॼाणण ॻोठ में 17 घरनि खे नुक़सानु पहुतो। डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख जी निगरानीअ हेठि ज़िले इंतज़ामिया पारां बर वक़्ति कार्रवाई सबबि नुक़सानु घटि थियो। तालुक़े सईदाबाद जे रेवेन्यू अमलदारनि पारां 17 खेमा, 50 मच्छरदानियूं, 17 कंबल, 17 जेरिकेन, 17 गद्दा ऐं 17 जानवरनि जूं मच्छरदानियूं ऐं 17 तरपाल मुतासिरनि हवाले कया विया। ॻोठ पीर फज़ल उल हक़ तालुक़े सईदाबाद जे बाह मुतासिरनि ज़िले इंतज़ामिया जा बर वक़्ति इमदादी कार्रवाइनि ते थोरा मञिया। डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख इंतज़ामिया जे इन अज़म खे वरजायो त बाह मुतासिर ख़ानदान जी ज़रूरत जे वक़्ति हर तरह सां सहकार ऐं मदद कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।